सिंध जी तारीख़ ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख़ सिंधी ऐं दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुख़ातिबु आहियां ऐं सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम। मुंहिंजो किताब सिंध जा कोट क़िला ऐं बंदरगाह जे हवाले सां जेको लिखियलु आहे उन में काफ़ी क़िलनि ऐं बंदरगाहनि ते जदीद साइंसी तहक़ीक़ जे बुनियाद ते ॻाल्हि ॿोल थियल आहे। कोशिशि कई आहे त का बि ॻाल्हि फर्ज़ी न हुजे। जेसिताईं जंहिं ॻाल्हि जो को रेफरेंस मौजूदु न आहे तेसिताईं उन ते एतबार करणु पंहिंजी तारीख़ सां सुतम ज़रीफ़ी आहे। अॼु पाण सिंध जो हिकु तारीख़ी बंदरगाह आहे, वापारी बंदरगाह आहे। उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। उहो आहे अरोड़ जो बंदरगाह, अरोड़ बंदर, अरोड़ शहर ऐं उन जो बंदर। माना सिंधू दरिया जेको आहे सिंध जे हयातीअ जो सरचश्मो रहियो। सिंधू दरिया सिंध खे पाले ताते निपाए वॾो कयो आहे, उन जे तहज़ीब जी तश्कील कई आहे। सिंधूअ जे किनारे ते तहज़ीब ऐं शहर वजूद में आया आहिनि ऐं तरक़ी कई आहे। इन्हनि में अरोड़ हिकु अहिड़ो क़दीम शहर ऐं बंदर आहे जेको रुगो वापार जो मर्कज़ न पर सिंध जे सियासी, सक़ाफ़ती ऐं इल्मी तारीख़ में मर्कज़ी हैसियत रखे थो। पंहिंजी ॻाल्हि ॿोल अरोड़ जे तारीख़ी अहमियत, वापारी हैसियत ऐं उन जे ज़वाल ते हिकु एकेडमिक जाइज़ो आहे। पहिरियां पाण ॻाल्हि कंदासीं त अरोड़ आहे किथे। अरोड़ रोहिड़ी सिंध जो वॾो शहर, सखर उन जे भरिसां बिल्कुलु दरिया जे ॿिए किनारे ते रोहिड़ी आहे। उन रोहिड़ीअ खां 5 मील ॾखिण ओभर में हिकु टकिरीअ ते वाक़िअ आहे। दरिया जे वेझो हुजण करे इहो हिकु मसरूफ़ बंदरगाह रहियो जितां वापारी सरगर्मियूं थींदियूं रहियूं। मुहक़िक़नि मूजिबि हीअ वसदी सिंधू सभ्यता जे दौर में वजूद में आई, जॾहिं त बाद में वैदिक दौर में हिन खे महफ़ूज़ शहर या जॻह हुजण सबबि वापारी ऐं सियासी मर्कज़ बणायो। वैदिक दौर में अरोड़ ते राणी रूमासा जी हुकूमत रही जेका फ़न मौसीक़ी जी माहिर हुई। महाभारत ऐं रामायण जे हवालनि मां पिणु मालूम थिए थो त अरोड़ सिंध जे तख़्तगाह तौरु क़ाइमु रहियो। चंद्रवंशी ऐं सूरजवंशी हुक्मराननि जे दौर में ही शहर इक़्तिसादी ऐं सियासी उरूज ते पहुतो। जॾहिं सिकंदर मक़दूनी मौजूदा जेको यूनान आहे सिंधू दरिया वसीले सिंध में दाख़िल थियो, तॾहिं अरोड़ सिंध साम्हूं हिकु अहम बंदर तौरु साम्हूं आहे। माना उन वक़्तु अरोड़ मौजूदु हुयो। उन वक़्तु हिते जो हुक्मरान मोसिकानोस हो जंहिं सिकंदर सां मुक़ाबिलो कयो, सिकंदर जे मक़दूनी जे फ़ौजनि सां। यूनानी जेके तारीख़दान आहिनि उन्हनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त ही माना दौलत मंदनि जो शहर हो, ज़रख़ेज़ हुयो, इल्मी लिहाज़ खां अॻु भरो हुयो। माना ही यूनानी तारीख़दान लिखियो आहे, इहा मां नथो चवां, पर ॿाहिरि जे परॾेह जा जेके हमले आवर हुया उहे था लिखनि त अरोड़ जो शहर दौलतमंद हुयो, ज़रख़ेज़ हुयो, इल्मी मर्कज़ हुयो। बाद में वरी चचनामे में अरोड़ खे सिंध जो तख़्तगाह क़रार ॾिनो वियो आहे जिते राजा सहासी ऐं पोइ वरी राजा ॾाहर हुकूमत कंदा। माना राय सहासी ऐं पोइ वरी राजा ॾाहर, माना पहिरियां जेको आहे सो ॿुध धर्म जो जेको राय घराणो हो उनजी हाकमियत हुई ऐं उन खां पोइ वरी जेकी
राजा ॾाह ब्राह्मण हुया, उन्हनि जी हुकूमत हिते हुई। अरबन जे हमले वक़्तु बि अरोड़ हुन वक़्तु मरकज़ी हैसियत रखंदो हो सिंध में। मोहम्मद बिन क़ासिम जॾहिं हिन इलाइक़े ते कब्ज़ो कयो त हिन शहरनि खे आज़ादी ॾिनी। वापारी मर्कज़ हुयो, वापार खे केरु तबाह करणु न पियो घुरे। जेकॾहिं वापार खे तबाह कनि हा त हुननि जे जेदान जो मसइलो थिए हा। इन करे हुननि शहरनि खे मोहम्मद बिन क़ासिम हिन शहर ते कब्ज़े खां पोइ शहरनि खे आज़ादी ॾिनी ऐं खेनि माल मिल्कियत वापसि कई। माना इन मां ज़ाहिर थिए थो त हिन शहर जा माण्हू हारी हुया, वापारी हुया, कारीगर हुया, सनअतकार हुया, जेकी इलाइक़े जे मुइशत में अहम किरदारु अदा कंदा हुआ। इन करे अल बिलाज़री किताबु आहे, उन में आहे इहा ॻाल्हि। उन खां पोइ मुग़लनि ऐं अरगूननि जे दौर में, मुग़ल दौर में बि अरोड़ जी अहमियत बरक़रार रही। शेख अबुल फज़ल ऐं मीर मासूम अरोड़ खे मुल्तान जहिड़ो वॾो शहर करार ॾियनि था, जिते बाग, महलात, नहरूं मौजूदु हुयूं। अरगूननि जे दौर में हिते फ़ौजी छावनी बि क़ाइमु रही, जंहिंमां हिन जे हुकूमती अहमियत ज़ाहिर थिए थी। हिन शहर जी इल्मी ऐं वापारी मर्कज़ हुयो। अरोड़ इल्म, हुनर ऐं वापार जो मर्कज़ हो। काज़ी इस्माइल ऐं ॿियनि आलमनि हिते इल्मी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। हिते ई काज़ी मोहम्मद इस्माइल बिन अली मनहाजुल मसालिक नाले सिंध जी तारीख़ अरबीअ में लिखी, जेका अॼु मौजूदु आहे, जंहिंखे बाद में फ़ारसी में तर्जुमो कयो वियो। वापारी तौर इहो हीउ असांजो जेको शहर अरोड़ हुयो, वॾी मंडी, वापार अनाज जी वॾी मंडी हुई, हथियार साज़ी ऐं कारीगिरी जो मर्कज़ हुयो। आख़िर हिन शहर जो ज़वाल छो थियो? अरोड़ जो ज़वाल छो थियो? 4हीं सदी हिजरी दारे दरिया जे रुख मटिजण सां दरिया पंहिंजा वहकिरा तब्दील कंदो। दरिया जो जॾहिं वहकिरो तब्दील थियो त अरोड़ पंहिंजी अहमियत विञाए वेठो, छो जो अरोड़ जे वापार जो सॼो दारो मदार दरिया ते, सिंधू दरिया ते, वापार ऐं मुइशत दरिया ते हितां दारो मदार रखंदी हुई। तंहिं करे दरिया छॾे वञण सां, परे थी वञण सां शहर उजड़ण लॻो ऐं आख़िरकार हिकु नंढड़े ॻोठ में तब्दील थी वियो। अरोड़ सिंध जी तारीख़ में हिकु शानदार बाब आहे। इहो रुगो सियासी तख़्तगाह न पर वापार, हुनर ऐं इल्म जो मर्कज़ रहियो। दरिया जे रुख मटिजण सबबि इन जो ज़वाल थियो, पर संदसि विरसो अॼु बि सिंध जे तारीख़ी शऊर में ज़िंदा आहे। जेकी बि दोस्त हिन मौज़ूअ ते वधीक ॼाण हासिल करणु घुरनि था, उन लाइ मां रेफरेंस तौर जो किताब तजवीज़ कयां थो। अल बिलाज़री आहे, 1968 में जेको शाया थियो आहे, द कंक्वेस्ट ऑफ सिंध, H.B. एलियट एंड G. डोसन। इहो तर्जुमो हिननि कयो त माना जेको आहे सो शाया थियो लंडन मां, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस हिन खे शाया कयो आहे। ओरिजिनली जेको वर्क पब्लिश थियो 1916 में, वरी 1968 में वरी अंग्रेज़ीअ में ही किताब शाया थियो, अल बिलाज़री। ॿियो आहे द कैंपेन ऑफ अलेक्जेंडर किताब। इहो एरियन 1971 में जेको आहे सो शाया करायो। उनजो एरियन जो किताबु आहे जेको 1971 में शाया थियो। हार्मोन्स वर्थ पेंगुइन क्लासिक जेको ओरिजिनल वर्क आहे, जेके ओरिजिनल वर्क पब्लिश कंदा आहिनि इदारो, उन तरफ़ां ही किताब शाया कयो वियो। सिकंदर जी सिंध ते कब्ज़े बाबति जी तारीख़ आहे, यूनानियुनि जी लिखियलु आहे। उनखां पोइ फतेहुल बलदान आहे, P.K. हेटी तरफ़ां ट्रांसलेट कयो वियो। न्यूयॉर्क कोलंबा यूनिवर्सिटी प्रेस मां 1968 में शाया थियो। बुखारी जो किताबु आहे तारीख़ मासूमी, जेको न तर्जुमो कयो 2000 ॿधारे इहो शाया थियो। साॻे नमूने सां ही जेको ओरिजिनल वर्क आहे तारीख़ मासूमी, उहो 1590 ईस्वी जे हवाले सां शोहरत माणे थो। मैकरंडल G.W. आहे, एन एंशियंट इंडिया एज डिस्क्राइब्ड बाय क्लासिकल ऑथर्स।
इहो किताबु 1963 में न्यू दिल्ली मां शाया थियो आहे। हुन बाबति अरोड़ में काफ़ी ॼाण मौजूदु आहे। A. मेमन साहब जो किताबु हिस्ट्री ऑफ सिंध पोर्ट्स 2001 में शाया थियो आहे। सिंध पोर्ट्स बाबति हिस्ट्री आहे। M. शेख आहे, हुनजी सिंध थ्रो द सेंचुरीज़, जेको ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी कराची प्रेस मां शाया थियो आहे 1995 में। ॿियो G.S. शोरो साहब जो किताबु आहे प्री इस्लामिक सिंध कल्चरल स्टडी, जामशोरे मां 1985 में शाया थियो आहे। माना काफ़ी किताब मौजूदु आहिनि। जेकी बि दोस्त आहिनि हिते वधीक तहक़ीक़ करणु घुरनि था, उन्हनि लाइ इहे किताब रेफरेंस तौरु मौजूदु आहिनि, पढ़ी सघनि था, वधीक ॼाण हासिलु करे सघनि था। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।